एक ॾींहुं वरी गौरी शंकर भगवान वया। बोले बाबा चवन था हल त मिठड़ी कथा था कर निकला संत केर कुंभज ऋषि। कुंभज कंहिंखे चवंदा आहिनि? अगस्त ऋषि खे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। हलो देवी उते कथा ॿुधी अचूं। हाणे माता सती, पार्वती माता न, पार्वती माता त पोइ अवतार वठी आई। ही सती माता जेको पिछले जन्म वारो उन्हनि जो प्रसंग आहे, अवतार हुयो ऐं शिव भगवान सां गॾु आई। ऐं जीअं आया कथा ते वेठा हा व्यास महाराज। केर छा नालो ॿुधायो मां? केर पिया कथा कनि? हाणे त ॿुधायो मां, अगस्त ऋषि। हा यादि रखो। ऐं श्रोता केर आया आहिनि? ॿुधण केर आया आहिनि? चओ न। संगत जे अलावा अरे शंकर भगवान ऐं सती माता। हाणे ॿुधायो वैसे छा थींदो आहे, जेके श्रोता हूंदा आहिनि उहे अची करे वक्ता जो स्वागत कंदा आहिनि, प्रणाम कंदा आहिनि। पर श्रोता अगरि भगवान पाण अची वञे, हाणे कल्पना कयो हनुमान महाराज हिते प्रकट थी वञनि त असां हिते वेठा हूंदासीं, वञी न चरणनि ते किरी पवंदासीं। ऐं व्यास त हाणे पोइ ॾिसंदासीं पाण खे जेके आहियो, हिन महिल त हुननि जा चरण पकड़ींदासीं न भाई। हाणे अगस्त ऋषि जी कथा ॿुधण केरु आया आहिनि? चओ न खणी, ॾुखिया न ठहो पत्थर दिलीअ। हा केरु आया आहिनि कथा ॿुधण? हा शंकर भगवान, सती माता बि आई आहे। त हाणे अगस्त ऋषि उथी करे उन्हनि जो स्वागत कयो, प्रणाम कयो कि अहो भाग्य हमारे जो आप कथा सुनने पधारे। बोले बाबा चवनि था न न तव्हां कथा ॿुधायो। घणे सिक सां प्रेम सां कथा ॿुधी अखियुनि मूं आंसू वहण लॻा भोले बाबा जा। आहा हिकिड़ी समाधि हूंदी आहे जेकी योग समाधि, हिकिड़ी हूंदी आहे प्रेम समाधि। प्रेम समाधि लॻी वई। जीअं जीअं राम जी जी कथा ॿुधनि महाराज, तीअं तीअं सुध बुध विसरी वञे बिल्कुलु। ऐं सती माता उहा ई कथा, कथा करण वारो हिकिड़ो ई संत, जगह भी उहा ई, स्थान भी उहो ई, समय भी उहो ई। पर सती माता जे मन में ख़्याल ॿियो आयो, हे छा कथा ॿुधाईंदो? अरे कथा ॿुधाइण वारी त ॿुधण वारा पूजा कंदा आहिनि, हे त असांजी पूजा थो करे, हे त असांखे तो मथा रगड़े, हे कहिड़ी कथा ॿुधाईंदो? बसि इन अश्रद्धा जे करे उहा ई कथा सती माता ठीक सां न ॿुधी। ऐं उहा ई कथा ॿुधी करे भोले बाबा आनंद में मगन थी विया। इहो चइबो आहे कथा ॿुधण जो तरीक़ो। ध्यानु ॾिजो। हाणे जीअं कथा थी, भोले बाबा सती माता खे वठी हलिया। ऐं जीअं भोले बाबा आकाश मार्ग में वञण लॻा त हेठि नज़र पई वन में, अरे सीता माता जे विरह में राम जी रोई रहिया आहिनि। चओ हरे राम। त भोले बाबा ॾाढो प्रसन्न थिया, गदगद थिया। राजन जी महाराज चवनि था जिन जिन संतनि खे बि असां अलॻि सां श्रवण कयो आहे उन्हनि खे बि प्रणाम। परम महान संत श्री राजेश्वरानंद महाराज, जिन जिन ॾाढी मधुर शैलीअ सां कथाऊं ॿुधायूं, उन्हनि जे चरणनि में मुरारी बापू, राजन मिश्रा, राघवाचार्य महाराज, असांजा सतगुरु, ॿिया कई संत महात्मा, उन्हनि जे चरणनि में असां बारंबार प्रणाम था कयूं। जंहिं असांजी कथा जे अमृत में अञा कुझु सुठी ॻाल्हियूं ॿुधाए रस वधायो आहे, कथा ॿुधाई आहे। त उहे संत चवनि था त भोले बाबा जी ॾिठो न त राम जी रोअनि था त भोले बाबा खिलण लॻा, गदगद थियण लॻा। हाणे तव्हां ॿुधायो शिव जी छो पिया खिलनि, गदगद छो पिया थियनि? भाई शिव जी खे पतो आहे इहा लीला आहे, मुंहिंजा राम जी लीला था कनि। जॾहिं बि भॻवान राम जी ईंदा आहिनि अवतार वठी न, त भोले बाबा वञी करे उते कई ॾींहं वञी करे भेष बदिले करे उते रही पवंदा आहिनि अयोध्या में। हाणे बि जॾहिं बि राम जी अवतार वठंदा। हाणे उन ई दृश्य खे शिव भगवान ॾिसी गदगद थी विया और सती माता ॾिसी हैरान थी वई। अरे बाप रे, हे जंहिंजी कथा ॿुधी आयासीं राम, हे उहो ई राम, हे त रोअनि था। हा सीता, हा सीता। अरे पते पते खां था पुछनि, अरे हिरण खां था पुछनि, सीता काॾे वई? बसि हिते संदेह अची वियो। चवनि था कथा में बसि इहो संदेह न हुजणु खपे, या श्रद्धा न हुजणु खपे, शंका न हुजणु खपे। इहो संदेह नांग जे समान आहे। जे घर जे अंदरि नांग अचियो त सुखद निंड न ईंदी। चओ हरे राम। काॾो ईंदी निंड ॿुधायो? हाणे सती माता जे अंदरि हलचल पैदा थी वई। चओ जय श्री कृष्ण। ऐं भोले बाबा नचण लॻा, ॻाइण लॻा। अच्छा छाजे करे पिया ख़ुशि थियनि ख़बर अथव भोले बाबा? कि हाणे सीता जी भगवान उनजे विरह जी लीला था कनि। हाणे कुझु समय खां पोइ ॻोल्हींदे ॻोल्हींदे
राम जी काॾे वेंदा, सुग्रीव जी सां भेंट करण वेंदा। ऐं जीअं सुग्रीव जी सां भेंट करण वेंदा त उन खां पहिरियों केरु ईंदो मिलाइण जे लाइ? हनुमान। ऐं हाणे मां हनुमान ठही करे पंहिंजे प्रीतम राम सां मिलंदुमि। इन करे उहे गदगद थी विया। बोलो महादेव भगवान की जय हो। हिक रूप सां उहे हनुमान जो अवतार वरितो आहे। जॾहिं राम जी आया आहिनि न त शंकर भगवान, शंकर सुवन या चओ शंकर स्वयं केसरी नंदन, पाण उहे हनुमान महाराज ठही आया राम जी जी सेवा जे लाइ। चो हरे राम। हरे राम। ब्रह्मा जी महाराज पाण जामवंत महाराज जे रूप में राम जी जी सेवा जे लाइ आया। बोलो ब्रह्मा जी महाराज की जय। जामवंत महाराज की जय। खुद देवताउनि जो राजा इंद्र सुग्रीव महाराज बणजी आयो। बोलो देवराज इंद्र सुग्रीव महाराज की जय। ये भेद आहिनि। वॾा वॾा बानर जेके ॾिसो था सभु देवताऊं बणजी आया आहिनि, भगवान जा भक्त बणजी आया आहिनि। चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। हरे कृष्ण हरे कृष्ण। हे हरि हरे हरे नारायण हरे नारायण हरे गोविंद हरे माधव हरे माधव। हाणे संदेह अची वियो। माता सती चवण लॻी ते परमपति, मुंहिंजे मन में ॾाढो संदेह थो अचे त हे कीअं राम जी उहे ई सचिदानंद जंहिंजी अगस्त ऋषि कथा ॿुधाई त परमात्मा आहिनि, हिते रोअनि था सीता जी जे विर में। सम्झ में नथो अचे। शिव जी मुस्कुराए करे चवनि था देवी मुंहिंजे राम जी जी लीला ॾिसी करे त ब्रह्मा जी चक्कर खाई वेंदा आहिनि। हिकु बार सच ॿुधाए मोहिनी रूप ॾिसी करे मां बि भॻवान जे पोयों डुकण लॻो मोहिनी सम्झी करे भॻवान खे। कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन अगरि तव्हां चओ त मां थोरी पक करे अचां, ॾिसी करे परीक्षा करे अचां, ठीकु आहे। भॻवानु चवनि था मां हिन वण जे वण हेठो वेठो आहियां, तूं जल्दी अचु, तेसि ताईं मां राम नाम जी धुनी थो लॻायां। तॾहिं भोले बाबा राम नाम जी धुनी लॻाइण लॻा ऐं माता सती हली काॾे? परीक्षा वठण जे लाइ। हाणे उन छा कयो? कीअं परीक्षा वठां? सीता माता जो वेश बणायो। चो हरे राम। सीता माता जो वेश बणाए ऐं राम जी जे साम्हूं अचण लॻी। लक्ष्मण जी ॾिसी चकित थी विया, अरे हेॾो सीता माता थी अचे, चुप थी विया। चो हरे राम। इहे कीअं ईंदी हेॾो सीता माता? मुंहिंजा रघुनाथ भगवान विरह में रोअनि था, सर्वांतरयामी। तॾहिं लक्ष्मण महाराज एॾो चमत्कार ॾिसी करे बि उहे पंहिंजे होश में रहिया। असमझी आ त कोई मुंहिंजे भगवान रघुनाथ जी कोई लीला ई आहे। तॾहिं राम जी महाराज साम्हूं आया ऐं सीता माता जो वेश बणाए करे बि सती माता उन्हनि खे धोखो न ॾेई सघी। राम जी हथ था जोड़नि, मुंहिंजी माता कीअं जंगल में तव्हां अकेली आई आहियो ऐं मुंहिंजा भोलेनाथ भंडारी महादेव भगवान काथे? हरे राम। महाराज ही अखर जो ॿुधा सती माता त चक्कर अची विया। अरे त मूंखे सुञाणे वरितऊं, हिननि खे त पतो पइजी वियो त मां सती आहियां। हाणे कुझु चवंदे न ठहियो। चो हरे राम। हरे राम। हरे कृष्ण कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तॾहिं वीचारी ॾाढी घबराइजी वई, चुपचाप वापसि वञण लॻी त भॻवान राम वरी कृपा कई त हिनखे अञा थोरो घणो अञा पक ॾियाराइजे। हाणे जाॾे ॾिसे त धनुष खणी अकेला राम जी न ऐं खॿे तरफ़ माता सीता जो बि उनखे दर्शन थियण लॻो। बोलो सियावर रामचंद्र की जय। अहिड़ा अद्भुत नज़ारा ॾिठई, जाॾे नज़र विझे ओॾे सीता राम जी नज़र था अचनि। कई करोड़े देवता उन्हनि खे प्रणाम था कनि, अलॻि अलॻि देव सभु, लेकिन सीता राम जी उहे ई। चक्कर अची विया, चुपचाप हली वई। भोले बाबा खां वञी करे चई प्रभु हलो हाणे कैलाश पर्वत। भोले बाबा पुछनि था कि परीक्षा वठी आई? इते सती माता चयो न मां परीक्षा न वरिती। अरे छो? कि बसि प्रणाम करे आयमि। अरे प्रणाम करणु हुजे या त मां बि प्रणाम करे आयमि, ओॾीमहिल ई प्रणाम करे आ। चओ हरे राम। इते शिव भगवान खे लॻो कुझु गड़बड़ आहे ऐं हुननि नेत्र बंदि करे ध्यान में जीअं ॾिठो त उन्हनि खे पतो पइजी वियो, अरे हिन त मुंहिंजे माता जो रूप बणायो आहे। सीता जी त मुंहिंजी जननी आहे, मां त पाण खे उन्हनि जो शिशु सम्झंदो आहियां। ओहो, हो त लवकुश खां वधीक मूंसां प्रेम कंदी आहे पुट जे रूप में, अॼु हिन मुंहिंजे माता जो रूप धारण कयो आहे।
हाणे मुंहिंजे माता जो जे रूप धारण कयो आहे उनखे मां पत्नीअ जे रूप में स्वीकार नथो करे सघां, ज़ाल जे रूप में, छो हिन अहिड़ो जाल फैलायो आहे। बस ओॾी महिल ई मन में संकल्प कयो, वचन कयो, सौगंध खई कि अॼु खां मुंहिंजो नातो सतीअ सां ज़ाल मुड़ुस वारो ख़तमु थी वियो। अॼु खां बसि हिकिड़े भक्त जो नातो रहंदो, हिनखे मां कथा ॿुधाईंदुमि, बसि सत्संग कीर्तन वारो, सीताराम जी जा गुण गाईंदासीं। ऐं मन में संकल्प कयो ऐं आकाश में गुल करण लगा, देवता जय जयकार करण लगा। त अहिड़ो संकल्प ॿियो केरु थो करे सघे? बोले बाबा तव्हां ई था करे सघो। सती माता चयो कहिड़ो संकल्प कयो अथव, कहिड़ी कसम खाधी अथव, कहिड़ी प्रतिज्ञा कई अथव? बोले बाबा चुपचाप चवनि था अच देवी कथा ॿुधो। कथा ॿुधाइण लगा ऐं साम्हूं आसन ॾिनो, चओ हरे राम। वरी हिकु बार समाधि लगायूं तो 87,000 साल समाधि में हलिया। घणा चओ न, 87,000। ऐं जीअं उथिया तो मुख मां निकितो राम राम राम। वरी सोचूं सती करे न कोई प्रश्न, इन करे वरी कथा शुरू करे छॾियो। हाणे सती माता समझी वई त मुंहिंजो कपट समझी आहे, लॻे तो भगवान मूंखे भीतर ई भीतर त्याग करे छॾियो आहे। ॾाढो व्याकुल थी वई। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, दक्ष महाराज वॾो यज्ञ कयो। इहा कथा श्री भागवत में भी ईंदी आहे। लेकिन शिव भगवान खे उन न्योतो कोन ॾिनो, निमंत्रण। हिकु बार यज्ञ कयूं त शिव भगवान उथिया कोन, राम नाम में मस्त आहे, त उन्हनि जे अभिमान खे ठेस लॻी। इन करे उन्हनि वरी वाजपेयी यज्ञ करे ख़ासि शिव भगवान जे अपमान जे लाइ सभिनी देवताउनि खे, नंढे नंढे देवताउनि खे भी देवन खे सॾु कयो, पर देवन जे देव महादेव खे सॾु न कयो। चओ हरे कृष्ण। तॾहिं विमान चढ़ी करे वञण लगा कैलाश पर्वत मां। माता सती चवण लगी प्रभु ही काॾे था विमान वञनि? जी तुंहिंजे पिता जे घर वॾो यज्ञ, हलो प्रभु असां हलूं। शिव जी चवनि था न, कोई निमंत्रण न आयो आहे। माता चए थी पिता जे घर, गुरुअ जे घर, मित्र जे घर अगरि निमंत्रण न बि हुजे त वञणु खपे। शिव भगवान चवनि था बिल्कुलु सही आहे, लेकिन हे बि शास्त्रनि जो वचन आहे कि जंहिंजे दिलि में प्रेम न हुजे उते न वञणु खपे। दिल में मुंहिंजे लाइ वैर भरियल आहे, मुंहिंजे हृदय में उन्हनि जे लाइ समान आहे कुझु कोन्हे। माता सती समझी वई। अच्छा प्रभु आज्ञा कयो मां वञा। शिव जी चवनि था तुंहिंजे वञण में मूंखे कल्याण नज़र नथो अचे। वरी चक्कर लॻाइण लॻी। त उते आहे, ठीकु आहे देवी तूं वञ। कुझु भॻवान गण गॾु ॾिना। तोतो जेको हुयो उहो बि खणी वञ, गेंद जेकी हुई खेॾण वारी, आईनो, इहे बि खणी वञ, तुंहिंजा खिलौना इहे बि पाण सां खणी वञ। सती माता वई, गण विया ऐं उते वञी करे ॾिठई त कमाल आहे। नंढे नंढे देवनि जा स्थान आहिनि। देवनि जे देव महादेव जो कोई स्थान कोन्हे। अखियुनि में आंसू अची विया, रोअण लॻी ऐं रोई करे उते ई सभिनि जे साम्हूं वचन कयईं, शपथ खयईं त हे देवो सभु ॿुधो, अॼु मां कसम थी खणा हिन महायज्ञ में जाते शिव भगवान जो स्थान न आहे उनजो अपमान कयो वियो आहे। या त माण्हू उनखे सजा ॾे, सजा ॾियण जे लाइक़ु न आहे त कन बंदि करे उतां भॼी वञे, जाते हरीअ जी या हर जी, शिव जी या राम कृष्ण भगवान जी जाते निंदा थींदी हुजे, संतनि जी निंदा थींदी हुजे। तंहिंजे करे मां पंहिंजे पिता खे त सजा नथी ॾेई सघां कि हिन जे शरीर मां प्रकट थियां, लेकिन उन शरीर खे मां न रखंदमि जेको शिव भगवान जे द्रोहीअ मां प्रकट थियो आहे। तत क्षण योग अग्नीअ सां पंहिंजे शरीर खे उन्हनि जलाइण खां पहिरियों शिव भगवान जे चरणनि में ध्यानु लॻायो ऐं भगवान नारायण खे प्रार्थना कई त मूंखे अॻिले जन्म में उहे ई पति मिलनि। चओ हरे राम। तुरंत योग अग्नीअ में सती माता जो शरीर स्वाहा थी वियो। हिते शिव भगवान खे पतो पियो, ॾाढो व्याकुल थिया, दुखी थिया। शिव भगवान जा गण आया, तहस नहस करे छॾियऊं। देवताउनि खे ॾाढी सजा ॾिनऊं, भॼी विया सभु देवता। हेॾे वरी पिता जेको हुयो दक्ष, उनजी मुंडी मरोटे यज्ञ में जीअं ॾिबी आहे तीअं उनजी बि स्वाहा करे छॾियऊं। चओ हरे राम। हरे राम। सभु देवता भॼी करे आया ब्रह्मा जी वटि। ब्रह्मा जी चयो कंहिंजो अपराध कयो अथव? बोले बाबा जो। चई ओॾे ई हलो, चई ओॾे ई हलो।
सुभाणे टियों नेत्र खोले छॾे त टई लोक जली हली वञनि छा? ब्रह्मा जी चयो तव्हां उन्हनि जो केवल क्रोध ॾिठो आहे, उन्हनि जी करुणा न ॾिठी अथव, दया न ॾिठी अथव। हलो मूंसां गॾु अची करे ब्रह्मा जी महाराज प्रार्थना कई। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद